नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया जेडिन वेब न्यूज़ जावेद उस्मान बिजाणी। नाज़रीन अवां खे कंदकोट वारे इलाइक़े मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कंदकोट भरिसां सी सेक्शन थाणे जी हद चाकराबाद वारे इलाइक़े जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ बंगवार में बेरहम चाचे पारां मुबैना पलाल खे बाहि ॾियण जे शक तां ओताक ते वेठल पंहिंजे सॻे भाइटनि मथां किलाशन कोफ जा सिधा फायर करे नौजवान ग़ुलाम यासिन बंगवार संदसि भाउ कबीर बंगवार खे थले ते क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि अब्दुल वहीद बंगवार ऐं बशीर अहमद बंगवार शदीद ज़ख़्मी थी पिया। वाक़े में मुलज़ जाबदार घर खाली करे फ़रार थी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि खे बहितर इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। पोस्टमार्टम बाद क़तल थियल नौजवान जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर, वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जेडीएन वेब न्यूज़।